साईं जय श्री झूलेलाल। सतनाम साखी। साईं पवित्र महाकुंभ जे अवसर ते मूंखे हू पवित्र महिमा ॿुधायो जो खुद आचार्य सतगुरु स्वामी टेऊराम जी महाराज स्वयं भगवान झूलेलाल जिन लाइ ॻाई हुई। भगवान झूलेलाल सां सतगुरु साईं टेऊराम महाराज जी ॾाढी मित्रता हुई। बचपन खां वठी जॾहिं खिलू ॿार डुबे पियो ओॾी महिल बि गुरु महाराजन सिंधु नदीअ जे अंदर लॻभॻि 15 खां 20 मिंट हुआ ऐं जेॾी महिल ॿाहिरि आया त उहो ॿार ॿुधाइण लॻो कि भाई मूंखे त लाल साईं जा देव दूत पकड़े विया हुआ ऐं सतगुरु महाराजन सां मिलण जे लाइ इहा रचना थी। ऐं वरी जेॾी महिल खंडू गांव ॿुॾे पियो त ओॾी महिल गुरु महाराजन जेॾी महिल पंचायत वारा सभु थकी पिया त गुरु महाराजन उन्हनि खे चयो तव्हां ताइरी जो भोग लॻाए न्याणियुनि जो भोजन करे ऐं भॻवान खे प्रार्थना कयो। उते इहो भॼन ॻायो आहिनि। चन जो दूल्ह दरिया शाह आहे राजा रावल रा ज़ाहिर पीर जमीर ते वेठो मालिक बेपरवाह सचन जो दूल्ह दरिया शाह। त गुरु महाराजन भगवान दरिया शाह जी जेकी इहा महिमा ॻाई आहे न, इहे कहिड़े बि संत जी तव्हां पढ़ो सॼो लिखियल आहे कि भगवान झूलेलाल छा कंदा आहिनि। ज़ाहिर पीर जमीर ते वेठो मालिक बेपरवाह। अहिड़ो बेपरवाह आहे कॾहिं बि उन जी जलन सां केर बि न पुॼी सघंदो। त भगवान झूलेलाल जी असां आराधना कयूं।